अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवर बाबाला 12 इमाम चोॾहं मैसूम पार नंबर 11। हज़रत अली अलैहिस्सलाम जिन हर वक़्तु संदन दिल जो ई कंदा हुआ, फिज़ा सहारो ॾींदी हुई, ॿारड़ा ग़म में शरीक थींदा हुआ, पर जिनाबे सैयद अलैहिस्सलाम खे कंहिं बि तरह करार न ईंदो हो। अस्माए बिन्त उमैस अक्सर जनाबे सैयदा अलैहिस्सलाम वटि रहंदी हुई। हिकु ॾींहुं जनाबे सैयद अलैहिस्सलाम अस्माए बिन्त उमैस खे फरमायो त मूंखे ख़वातीन जो जनाज़ो खणण जो तरीक़ो पसंदि न आहे। औरत जे जनाज़े ते बि सिर्फ़ु चादर ढकी वेंदी आहे, जंहिंमां मैयत जे कद ऐं कामट हर कंहिंखे ॾिसण में ईंदी आहे। अस्माए बिन्त उमैस जेका हिजरत हबशा दौरान पंहिंजे मुड़ुस हज़रत जैफर तैयार अलैहिस्सलाम सां गॾु हबश में रही चुकी हुई, तंहिं जनाबे सैयदा खे ॿुधायो त मूं हबश में औरतुनि जे जनाज़े खणण जो हिकु ॿियो तरीक़ो बि ॾिठो आहे, जंहिंमें मैयत खे ताबूत में कयो वेंदो आहे ऐं उन में पर्दे जूं समूरियूं तक़ाज़ाऊं पूरियूं थींदियूं आहिनि। उनखां पोइ अस्माए बिन्त उमैस खजीअ जे टारनि सां खेनि अहिड़ो ताबूत ठाहे ॾेखारियो, जंहिंखे ॾिसी जनाबे सैयद अलैहिस्सलाम जे चहिरे ते शादाबी ज़ाहिर थी। उनजे कुझु ई ॾींहंनि खां पोइ जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे रहलत खे 75 ॾींहं गुज़रिया हुआ, त हिकु ॾींहुं सुबुह जो जनाबे सैयद अलैहिस्सलाम जी तबियत ख़िलाफ़ महमूल शुगफ्ता हुई। हज़रत अली अलैहिस्सलाम में तब्दीली ॾिठी त मसरूर थी सबब दरियाफ़्त कयाऊं। जनाबे सैयद अलैहिस्सलाम फरमायो, अबूल हसन, मूं राति जो ख़्वाब में बाबा साईं खे ॾिठो आहे ऐं महसूसु पई करियां त आज़माइश आहे, ॾींहं ख़तमु थियण वारा आहिनि ऐं आउं जल्दी पंहिंजे बाबा सां मिलण वारी आहियां। मूं ॿारनि खे वसियतूं करे छॾियूं आहिनि, तव्हां मुंहिंजो जनाज़ो राति जे तारीकीअ में खणिजो ऐं उन्हनि माण्हुनि खे मुंहिंजे जनाज़े में हरगिज़ शिरकत जी इजाज़त न ॾिजो जिन मूंखे ॾुख हुयो आहे, ऐं मूंखां पोइ ॿी शादी ज़रूरु कजो, छो जो घर जो निज़ाम औरत खां सवाइ हलणु मुमकिन न आहे, पर मुंहिंजे ॿारनि खे कंहिं बि कमीअ जो अहसासु थियणु न ॾिजो। हज़रत अली अलैहिस्सलाम जिन चपनि में इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़ियो ऐं अखियुनि में लुड़कनि खे लिकाईंदे मस्जिद तरफ़ हलिया विया। हज़रत अली अलैहिस्सलाम जे वञण बैदि जनाबे सैयद अलैहिस्सलाम ॿारनि खे वेझारे साफ़ सुथरा कपिड़ा पहिराया, खाधो तयारु कयो, घर जी सफ़ाई वग़ैरह कई ऐं पोइ ॿारनि खे साण वठी रोज़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे पहुतियूं। मरकद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत खां पोइ उते ई नमाज़ अदा कयाऊं। पोइ ॿारनि खे प्यार करे फरमायाऊं, तव्हां मस्जिद में बाबा वटि हली वियो, आउं घर थी वञा। ॿारड़ा हज़रत अली अलैहिस्सलाम जिंदा रवाना थिया ऐं जनाबे सैयद अलैहिस्सलाम घर वापसि मोटी आई। घर पहुची जनाबे सैयद अलैहिस्सलाम अस्माए बिन्त उमैस ऐं फिज़ा खे पाण वटि सॾे फरमायो त आउं पंहिंजे हुजरे में वञी इबादत करियां। जॾहिं मुंहिंजे ज़िक्र जो आवाज़ु तव्हांखे ॿुधण में न अचे, तॾहिं तव्हीं मस्जिद मां अबूल हसन खे सॾाए वठिजो। फिज़ा ऐं अस्मा खे ईंदड़ वक़्त जो अंदाज़ो थी वियो, जंहिं करे संदनि दिलियूं सदमे सबबु उॾण लॻियूं, पर ज़िबान सां कुझु बि न चई सघियूं। जनाबे सैयद अलैहिस्सलाम पुरवकार क़दमनि सां हलंदे हुजरे में पहुती। पोइ सरवर ऐं रुजूअ कलम में सुरूर ऐं रुजूअ कलम में ॿुधल तस्बीह ॿधल तस्बीह तहलील जे रूह परवर सदा बुलंद थियणु लॻी ऐं फिज़ा ऐं अस्मा फिरदौसी सदाउनि खे ॿुधण में एतिरियूं महू थी वियूं जो किन वक़्त जो को बि अहसासु न रहियो। एसी ताईं जो आवाज़ु झको थींदे थींदे ॿुॾी वियो। ॿिन्ही छिरक भरियो, अस्मा हुजरे ॾांहुं दौड़ी ऐं फिज़ा मस्जिद ॾांहुं। हज़रत अली अलैहिस्सलाम खे इत्तला मिलियो त पाण उखड़ियल क़दमनि सां घर पहुता। फिज़ा ॿारनि खे संभालियो ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम अमामूं सिर तां लाहे जनाबे सैयद अलैहिस्सलाम जे सिर मुबारक खे हंज में खणी पुकारियो, सैयद अलैहिस्सलाम, ऐं बिन्ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अखियूं खोल, आउं अली अलैहिस्सलाम आहियां, मूंसां कलाम कर। सैयद
सैयद अलैहिस्सलाम अली अलैहिस्सलाम जो आवाज़ ॿुधो त अखियूं खोलियाई। हज़रत अली अलैहिस्सलाम चेहरे जो अक्स अखियुनि में आयो त फरमायाई अबुल हसन अलैहिस्सलाम या मंडल वेझो अची वई आहे जंहिंखां कंहिं बि ज़ी हयात रिहाई कोन्हे। मूं हींअर पंहिंजे बाबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सफ़ेद मोतियुनि जे महल में वेठे इहो चवंदे ॿुधो त धीउ जल्द मूं वटि अचु, ऐं तुंहिंजो मुश्ताक़ आहियां। मुंहिंजो बाबा अलैहिस्सलाम सादिकुल कौल आहे, ऐं जल्द सां मुलाक़ात कंदसि। मूंखां पोइ मुंहिंजे ॿारनि जो ख़्यालु रखजांइ ऐं अबूल अलैहिस्सलाम ऐं क़ुर जी तिलावत ॿुधणु चाहियां थी। तव्हीं तिलावत फरमायो। हज़रत अली अलैहिस्सलाम जे अखियुनि मां लुड़क रवां थिया ऐं ज़बान ते कलाम मिलाए जी तिलावत जारी थी। तिलावत कलाम पाक जो जारी थियणो हो ऐं जनाब सैयद अलैहिस्सलाम अखियूं बंदि करे छॾियूं। ॿार रुअंदा माउ खे चंबड़ी विया। फिज़ा ऐं अस्मा जी हालति मुतग़ीर थी वई। बनु हाशिम क़बीले जूं औरतूं रुअंदियूं जनाब सैयद अलैहिस्सलाम जे घर ॾांहुं दौड़ियूं ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम जिन पाण खे संभालींदे लुड़क उगिया ऐं तजहीज़ व तकफ़ीन जी तयारी कई। जनाज़ो तयारु थियो त उन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ब्र अतर जे भरिसां वञी रखियो वियो। हज़रत अली अलैहिस्सलाम जेको हेतिरी देरि खां दिलि ते जबुर कयो वेठो हो, उन जे अखियुनि जा बंद टुटी पिया ऐं बेइख़्तियार संदनि चपनि मां ही नोहू जारी थियो। या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजो सलाम क़बूल फरमायो। अॼु मूंखां तव्हांजी इहा अमानत वापसि वरिती वई आहे। तव्हांजी हीअ बख़्शिश कयल नेमत अॼु मूंखां जुदा थी रही आहे। अॼु मुंहिंजे नज़र में दुनिया तारीख़ थी वई आहे। सैयदा फ़ातिमा अलैहिस्सलाम जी जुदाई मुंहिंजे लाइ तव्हांजे जुदाईअ वांगुरु शाक आहे। तव्हां ॿिन्ही जी मफ़ारकत उनजो दलील आहे त दुनिया में को बि दोस्त पंहिंजे दोस्त वटि नथो रहे। जनाब सैयद अलैहिस्सलाम जी दुनिया मां रुख़्सत थियण ते हर तरफ़ तारीख़ी छाइजी वई। ॿार ग़म सभु बेहाल हुआ। धीअरुनि सुॾका भरे रोई रहियूं हुयूं। बनु हाशिम क़बीले जूं औरतूं सिर में ख़ाक वसाए वेण करे रहियूं हुयूं। सलमान, बिलाल, अबूज़र, मिक़दाद ऐं ॿिया गिरेबान चाक करे रोई रहिया हुआ ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम जनाब सैयद अलैहिस्सलाम जे कयल वसियत मूजिबि राति जे तारीकीअ में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे डॉक्टर अलैहिस्सलाम खे जन्नतुल बक़िया जे मिटीअ में मदफ़ून करे छॾियो। पर अफ़सोस जो 28 सफ़र सन 11 हिजरीअ ते रसूल अकरम जी रहलत खां पोइ अहल बैत तहारत मसाहिब में जा एतिरा पहाड़ किराया विया जो हबीबे किबरिया जिन हिन साबरा ऐं शाकिरा ताहिरा न्याणीअ जे चपनि मां ए लफ़्ज़ निकिता त बाबा तव्हां खां पोइ मूं ते एतिरियूं मुसीबतूं पियूं आहिनि जो अगरि उहे रोशन ॾींहंनि ते पवनि हा त सियाह रातिनि वांगुरु तारीख़ थी वञंदा। अनवार लफ़्ज़ार महार जहिड़े नबुअत 14 सितारे उन्हनि हालतुनि सबबी जनाब सैयद अलैहिस्सलाम वसियत फरमाई त ऐं अबूल हसन मूंखे ख़ुदि गुस्ल ॾिजां, कफ़न पहिराजां, मुंहिंजो जनाज़ो राति जे वक़्तु खणिजां ऐं जिन माण्हुनि मूंखे सतायो आहे उन्हनि खे मुंहिंजे जनाज़े में शरीक थियणु न ॾिजां। उम्महात उम्मा अल अस्बाब रोज़त अल अहबाब अज़ात अल अख़फ़ा अल ज़ुहरा अलैहिस्सलाम जमियल फ़वाइद 14 सितारे। इब्न कतीबिया जो बयानु आहे त हुज़ूर सरवर कायनात अलैहिस्सलाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहलत खां पोइ जनाब सैयदा अलैहिस्सलाम सिर्फ़ु 75 ॾींहं हयात रही। संदन रहलत जी तारीख़ 3 जमात सानी 11 हिजरी। अनवार हुसैनिया जल्द नंबर 3 सुफ़ो नंबर 39।